खे सलाम सलाम सुन मुझे सिंध खे सलाम सलाम सुन अल्लाह कयूम कायम कदीम कादिर कुदरतदार सवलो ढारो ढार हादी मुंहिंजे हक़ में। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान आसिफ़ सियाल ऐं मूंसां गॾु आहिनि मां आहियां अज़रा ख़ान। कीअं आहियो आसिफ़, ठीकु आहियो? अज़रा बिल्कुलु ठीकु ठाक। ऐं सुबुह जो पर कीअं महसूसु पिया कयो? तमामु सुठो। ऐं ख़बर अथव अॼु मूं बि कलर जेको आहे पंहिंजे हिसाब सां मतिलबु सुबुह जे हिसाब सां सुठो पातो आहे ऐं ब्लैक बि ऐं ऑरेंज ऐं ब्लैक इलाही सुठो मैच कंदा आहिनि। बिल्कुलु कंट्रास्ट में। हा, कंट्रास्ट सुठो ठहे। ऐं जेकॾहिं इहो मैच कनि ख़्यालात मैच कनि ऐं जेको आहे सो हिकिड़ी ख़ुशगवार कचहरी थिए त पोइ वरी मज़ो ई अलॻि हूंदो आहे। ऐं अॼोकी मतिलबु थोरी कचहरी असां ईअं कंदासीं कि बडग्राम जो कलोको जेको आहे सो वाक़ियो ऐं जिथे असांजे लाइ हिकिड़ो टेंस क्रिएट कयईं, जिथे असांजे लाइ हिकु परेशानियूं क्रिएट कयईं त उन मासूम ॿार जेके 8 ॿार चेयर लिफ्ट में फासी पिया आहिनि ऐं उन्हनि खे रेस्क्यू करिणो आहे ऐं सॼी माना हेलीकॉप्टर्स पुॼी विया आहिनि, माण्हू परेशान आहिनि। हिकिड़ी फिल्म हले पई 9 कलाकनि खां 8-9 कलाकनि खां, सॼो ॾींहुं गुज़री थो वञे, सस्पेंस आहे, ॿार बची सघंदा न बची सघंदा, बचाइण वारा परेशान, फासण वारा परेशान, सॼो एरिया सॼो एरिया उतां जो जेको आहे सो परेशान लॻो पियो। पर पूरो पाकिस्तान परेशान हुजे त इन्हनि ॿारनि जो छा थींदो। वरी हले थी फिल्म हले थी त उहो रियल फिल्म, मतिलबु जेको ॿार वरी पोइ हिकिड़ा 2-3 बेहोश था थी वञनि उते चेयर लिफ्ट में, 2 रसियूं टुटी थियूं पवनि। उते हिकिड़ी मोटिवेशन, क्लास जी मोटिवेशन आहे। उते मूंखे हिकिड़ी शइ नज़र आई, वधीक त मां डिटेल में न वेंदमि, पर हिकिड़ी शइ मूंखे जेका महसूसु थी त मूंखे हो सहे ऐं जेको आहे सो कुमीअ वारी रेस यादि पई अचे। त हिकिड़ो माण्हू जेके आहिनि उन्हनि पंहिंजे हिसाब सां ज़बरदस्त असांजा इदारनि जा माण्हू जेके आहिनि, फ़ौज जा माण्हू, उन्हनि ठीकु ठाक उन्हनि रेस्क्यू करण जी कोशिशि कई, पर हेलीकॉप्टर जी ठीकु ठाक उनजो हवा जो प्रेशर हुजे उहो सस्टेन न पियो करे सघे, उहो लुॾे पई चेयर त अञा ख़तरो वधी पियो वञे। सॼो ॾींहुं ॾिसंदा रहियासीं। पोइ हिकिड़ो उतां जो क़बाइली माण्हू हुजे, उनजो तजुर्बो जेको आहे उहो अहिड़ो कमु आयो की उन नंढड़ी हिकिड़ी डोरी ॿधी ऐं नंढड़ी उन थोरे जेको आहे सो उन सिस्टम में उन पंहिंजी टेक्निक हलाई, उन्हनि माण्हुनि जेको आहे सो उन्हनि ॿारनि खे रेस्क्यू करे वरितो। सो उहे उन माण्हुनि खे उमिरि ऐं स्वाहिब उहे कल्ह जेको आहिनि असांजा हिकिड़ा क़ौमी हीरो साबित थिया ऐं सॼी वाह लॻी पई आहे। दे आर नाउ टॉक ऑफ टाउन एवरीवेयर, माना हर चैनल ते इहा डिस्कशन हले पई। सो असां कीअं पंहिंजनि हीरोज़ खे विसारे सघूं था। सो अज़रा कॾहिं इहा मोटिवेशन जेका आहे न, मां चवंदो आहियां किथां बि मिले थी इहो सबक़ु आहे हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई जे लाइ। बिल्कुलु। ऐं ॾिसो न हिन वक़्तु चलो हुननि असां हाणे हुननि खे हीरोज़ था चऊं ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे हुननि कमु बि अहिड़ो कयो आहे, पर हुननि ॿारनि जी ख़ुशी इंतिहा छा हूंदी ऐं जेके एतिरा मतिलबु ख़ौफ़ज़दा हूंदा उन्हनि जा पेरेंट्स थी विया, बल्कि जीअं तव्हां ॻाल्हि कई त पूरो पाकिस्तान जेको आहे पहिरियां त ख़ौफ़ज़दा हुयो, बल्कि जिथे जिथे रिपोर्ट वेंदी हूंदी ऐं जॾहिं वरी उन्हनि खे रेस्क्यू कयो वियो त उहा हिकिड़ी ख़ुशीअ जी इंतिहा ई नाहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ुशी थी, 8 ॿार जेके आहिनि असांजा उहे सही सलामत वापसि अची विया, सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेके हीरोज़ आहिनि उन्हनि खे एप्रिशिएट करणु घुरिजे ऐं अहिड़ा हिमत वारा माण्हू जेके आहिनि उहे हर जॻह हुजणु ज़रूरी आहे। बिल्कुलु, मां मोटिवेशन जी ॻाल्हि इन जे करे कंदो आहियां, मोटिवेशन असांजे लाइ छो ज़रूरी आहे। हिकिड़ी मोटिवेटेड माण्हू हूंदो आहे न त हिकिड़ा ॿिया माण्हू अहिड़ा पैदा थींदा। अॼु मां ॿुधो मुंहिंजी किथे करेज किथे न किथे अगरि दॿियल हूंदी या ख़तमु हूंदी त मां उन्हनि खे ॾिसी करे हिकिड़ो हौसलो उहो थी पैदा थींदो की यार बुरो वक़्तु जॾहिं बि अचे त माण्हू प्रिपेयर हुजे, माण्हू प्रिपेयर हुजे। कॾहिं कॾहिं असां ईअं ॾिसंदा आहियूं रस्ते ते हादसा तव्हां ॾिठा हूंदा त कुझु माण्हू चवंदा आहिनि यार मां नथो ॾिसी सघां, अच्छा उहो पंहिंजी ज़िमेदारी खां हटी वेंदो आहे। मां ईअं नथो चवां की हुननि जो ॾोह आहे, ठीकु आहे, अज़रा सेंसिटिव हूंदा आहिनि ख़ासि करे छोकिरी तव्हां पंहिंजे अहसासनि खे, असां बि रहिया आहियूं। पर मां हिकिड़ी ॻाल्हि लर्न कई हिकिड़े दोस्त मां, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो, हुयो त वैसे फारिग हो ऐं उनखे माना ईंदे वेंदे असां भोग कंदा हूंदासीं, फुज़ूल चवंदासीं, पर उनजी हिकिड़ी क्वालिटी मूंखे ॾाढी वणंदी। मूंखे यादि आहे हिकिड़े हैदराबाद जामशोर साइड हुते हिकिड़ो वैन हादसो थियो जंहिंमें इलाही सारा माण्हू ज़ख़्मी लॻा पिया हुजनि, काफ़ी एक्सपायर बि थी विया। ऐं अहिड़ी सिचुएशन में आम माण्हू तव्हां या सेंसिटिव को माण्हू हूंदो, इमोशनल हूंदो, कॾहिं बि न चाहींदो तेॾी वञा मां। उहो ई त टाइम हूंदो आहे, उहो ई टाइम हूंदो आहे की तव्हांखे
स्ट्रॉन्ग थियणो आहे ऐं उन शइ खे उन्हनि जी हेल्प करणी आहे छो जो एक्सीडेंट्स जेके आहिनि एक्सीडेंट अहिड़ी शइ आहे जो कंहिं बि फ़र्द सां कहिड़े टाइम बि थी सघे थी अॼु तव्हां ॿिए कंहिंजे हादसे खे ॾिसी करे इग्नोर था कयो ब्लड खे ॾिसी करे इग्नोर था कयो पर ख़ुदा न ख़्वास्ता सुभाणे या कंहिं सां बि थी सघे थी असां सां थी सघे तव्हां सां थी सघे थी सो इन शइ जे लाइ प्रिपेयर रहंदा कयो ऐं जॾहिं बि इहो माइंड सेट करे सघो तव्हां सफ़र में आहियो त अहिड़ी क़िस्म जी काई बि नौबत अचे तव्हां पंहिंजो रोल अदा ज़रूरु कयो बिल्कुलु सही था छो जो चवंदा आहिनि त ज़िंदगी बि कॾहिं कॾहिं इंसान खे नेकी कमाइण जो मौक़ो ॾींदी आहे ईअं बि हिकिड़ी क़िस्म जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे नेकी इन खां वधीक शायदि का ॿी नेकी बि न हूंदी पर काफ़ी जेके आहिनि माण्हू उहे वाक़ई में दिलि जा कमज़ोर हूंदा आहिनि जेके उहे पाण मतिलबु उहो पाण में एतिरी ताक़त न आहिनि सम्झंदा त असां उन्हनि खे खणी सघंदासीं या ॾिसी सघंदासीं ऐं काफ़ी माण्हू इहे अहिड़ा हादसा ॾिसी बेहोश बि थी वेंदा आहिनि बिल्कुलु ऐं उन्हनि माण्हुनि खे इहो खपे की थोरो मज़बूत रखो पंहिंजे पाण खे हौसलो ॾींदा कयो छो जो इहा सिचुएशन न सिर्फ़ु रोडनि ते न सिर्फ़ु ॻोठनि में न किथे शहर में किथे बि तव्हां सां बि थी सघे थी जेकॾहिं तव्हां ॿियनि जी तकलीफ़ खे ॾिसी करे मायूस था थी वञो ख़ुदा न ख़्वास्ता तव्हां वटि उहा तकलीफ़ अची वञे त उनखे ओवरकम कीअं करिणो आहे तव्हांजे भाउ सां तव्हांजी भेण सां तव्हांजी माउ सां तव्हांजे पीउ सां ट्रेजेडीज़ त आहिनि ई आहिनि एग्ज़िस्ट कनि पियूं दुनिया में त पंहिंजे पाण खे कोशिशि कंदा कयो स्ट्रॉन्ग रखो मज़बूत रखो हर वक़्त जे लाइ तयारु रखो पंहिंजे पाण खे छो जो जॾहिं बि अहिड़ी शइ अचे त उनजो मुक़ाबिलो करणो कल्ह हिकिड़ी आसिफ मां वीडियो ॾिसां पई ऐं जीअं तव्हां चयो त एक्सीडेंट सिर्फ़ु रोड ते न थींदा आहिनि किथे बि थी सघनि था कल्ह हिकिड़ी वीडियो मां ॾिसां पई त हिकिड़ो शॉप हुयो ऐं उनजो दरवाज़ो जेको शीशे जो हुयो हिकिड़ो भाई कंप्यूटर ते वेठो उहो कमु करे पियो वरी उनजे सेकेंड में ॿियो वेठो थर्ड में ॿियो माना पंहिंजे कम सां कमु लॻा पिया हुया अचानक तेज़ी सां गाॾी आई कार अचानक तेज़ी सां गाॾी आई जेका बिल्कुलु माना उन्हनि जे दरवाज़ो टोड़े करे अंदरि हली आहे उहे माना ईअं फुटबॉल वांगुरु उॾी विया हालांकि छा उन्हनि खे ख़बर ई असां पंहिंजा हो त चवंदा असां पंहिंजी दुकान में महफ़ूज़ वेठा आहियूं एसी हले थी पई उहो पंहिंजो कमु था कनि पिया पर हिकिड़ी गाॾी अचे थी उहो सॼो हिकु सेकेंड में दुकान जो का तहस नहस करे थी ऐं शायदि उन्हनि खे इलाही धकु बि लॻो हूंदो छो जो टई ॼणा जेके उहा बाक़ाइदा वीडियो में ईअं उॾी था वञनि फुटबॉल वांगुरु त उहे या त हादसा जेके आहिनि उहे पुछी कोन ईंदा आहिनि त वाक़ई में माण्हू खे बोल्ड रहणु खपे ऐं जेकॾहिं तव्हांजे इर्द गिर्द अहिड़ो को माहौल या अहिड़ो को वाक़ियो थी बि वञे थो त उनखे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु रहिजे ऐं जॾहिं बि असां ते का परेशानी ईंदी आहे पहिरियां त असांजो बीपी लो थी वेंदो आहे जल्दी या डिप्रेशन में हलिया वेंदा आहियूं त ई छा थियो हाणे छा थींदो या छा न त वाक़ई में जेके माण्हू इहो सोचींदा आहिनि त चलो हाणे हीउ थी त वियो पर हाणे असां इनखे ख़तमु कीअं कयूं त उन्हनि जी परेशानी थोरी जल्दी ख़तमु थी वेंदी अच्छा उनजो तरीक़ो आहे ठीकु आहे अच्छा मां जी तव्हांखे ॿुधायो अज़रा तव्हां असां मतिलबु ॼमंदे मतिलबु ईअं न हुआसीं की असां को बहादुर हुजूं या स्टिल बि असां में किथे न किथे हिकिड़ो पोर्शन हूंदो सेंसिटिविटी हूंदी अच्छा मूंखे जेका जीअं मोटिवेशन्स मां चवंदो आहियां मां मुंहिंजो हिकिड़ो स्लोगन आहे मां पंहिंजे ज़ात ते रखी छॾियो आहे स्टूडेंट ऑफ लाइफ छो जो इंसान जेसीं ताईं ज़िंदा आहे उहो ज़िंदगी जो हिकिड़ो शागिर्दु आहे बिल्कुलु ठीकु आहे ऐं हिकिड़ो जेकॾहिं तव्हांखे हौसलो खपे तव्हांखे जेकॾहिं चाहियो था त माना इहा शइ मूं में जेका इमोशन्स आहिनि मूंखे कमज़ोर था कनि त तव्हां कोशिशि कंदा कयो त बहादुरनि जी सोबत में तव्हां विहंदा कयो ऐं कोशिशि कयो तव्हां जेकॾहिं बुक्स पढ़ण जा शौक़ीन आहियो त तव्हां पंहिंजी रिलेटेड उहे बुक्स पढ़ंदा कयो उहे बुक्स पढ़ो जेके तव्हांखे मोटिवेट कनि उहे बुक्स पढ़ो जेके तव्हांखे हौसलो ॾियनि मूंखे जेको बुक मुंहिंजी पढ़णु जॾहिं मां पंहिंजी लाइफ में चेंजिस ॾिसां मुंहिंजी लाइफ में चेंजिस तॾहिं मां हिकिड़ी बुक पढ़ी हुनजो नालो द सीक्रेट पावर जीअं असां ॻाल्हि कई हादसात जी ट्रेजेडीज़ जी इंसीडेंट्स जी सो एक्सीडेंट्स जी ॻाल्हि पिया कयूं त अज़रा हिकिड़ी उहा बुक तव्हां ज़रूरु तव्हांखे बि रिकमेंड कंदमि ॿियनि दोस्तनि खे बि सीक्रेट पावर माना ॻुझी ताक़त ॻुझी एनर्जी उहा कहिड़ी आहे ॻुझी एनर्जी आहे की तव्हां पंहिंजे ज़हन खे अक्सर पॉज़िटिव रखो अक्सर ज़हन में इहो रखो की तव्हां सां कुझु न थींदो तव्हां सां कुझु बुरो न थींदो हमेशह सिर्फ़ु सुबुह जो ख़ासि करे जॾहिं उथो त पंहिंजे हिकिड़ो ज़हन में मक़सदु ठाहे छॾियो त मुंहिंजो ॾींहुं सुठो गुज़रंदो सीक्रेट पावर छा हूंदो आहे उहा इहा पावर आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़हन में ईअं सोचियो की अगरि मां घरां निकिरां थो किथे हिन एरिया में मूंखां कोई स्ट्रीट माना स्नैचिंग न थी वञे कोई मूंसां क्राइम न थी वञे त पोइ यकीन सम्झो इहा हिकिड़ी एनर्जी आहे जेका तव्हां पंहिंजे वजूद खां हिकिड़ी तव्हां ट्रांसफर कई
ऐं साइंस चए थी त माना काई बि काइनात में शइ जेका भले उहा लफ़्ज़ हुजे ऐं थॉट हुजे काई बि उहा वेस्ट न वेंदी आहे, उहा रिटर्न थींदी आहे तव्हां ॾे। अच्छा। पर जेकॾहिं तव्हां उन सोच खे विहारे छॾियो त इहा शइ मूंखां मोबाइल स्नैच न थी वञे, दैट मीन्स के तव्हां उहा एनर्जी पंहिंजे वजूद मां रिलीज़ कई आहे ऐं उहा एनर्जी तव्हांखे कंहिं न कंहिं शेप में, लॉस जी शेप में, उहा स्नैचिंग जी शेप में न बि थिए, कंहिं ॿिए शेप में तव्हां ते ज़रूरु वापसि थियणी आहे। त कोशिशि कंदा कयो इहा सोच, इहा वहम, इहे ख़्यालात जेके बि तव्हां वटि अचनि था, दिमाग़ में हिकिड़ो अहिड़ो फिल्टर लॻाए छॾिजे त जेका उहो क्लीन थी वञे ऐं उहो तव्हां पंहिंजे पाण खे बचाए सघो था, महफ़ूज़ करे सघो। बिल्कुलु। ऐं आसिफ़ वाक़ई तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त तव्हां जीअं किताब सभिनी खे रिकमेंड कयो था त वाक़ई में चयो इहो बि वेंदो आहे त जेको तव्हां सोचींदव उहो ई असांजे इर्द गिर्द थींदो आहे। छो जो तॾहिं चवंदा आहिनि त पॉज़िटिव सोचो, पॉज़िटिव रहो ऐं सुठो खायो ऐं सुठो पायो ऐं सुठे माहौल में माना जेको आहे उथो वेहो त उन सां बि वाक़ई खोड़ सारो असांजी लाइफ ते असरु पवंदो आहे। ऐं असां हमेशह डिप्रेशन में हूंदा आहियूं, परेशानी में हूंदा आहियूं, हर ॻाल्हि खे दिमाग़ ते खणंदा आहियूं त पोइ उहे शयूं बि असांजी बॉडी ते बि असरु कंदियूं आहिनि। या सभ खां वधीक जेको असरु थींदो आहे उहो फेस ते थींदो आहे। अगरि माण्हू ख़ुशि हूंदो आहे त फेस ते ख़ुशी नज़र ईंदी आहे ऐं अॻिलो माण्हू ॾिसी बि तव्हांखे चवंदो आहे त अॼु ॾाढो ख़ुशि पियो नज़र अची या ख़ुशि नज़र अची थी। जॾहिं तव्हां सैड हूंदा आहियो त तव्हांजे फेस ते ई उहा शइ नज़र ईंदी आहे। त इन मां इहो ई सबक़ु हासिलु थिए थो त वाक़ई हर हाल में ख़ुशि रहणु घुरिजे, ख़ुशि रहणु खपे, हक़ीक़त आहे। ऐं शुक्रगुज़ार हुजणु खपे। ख़ुदा साईं जूं लखें नेमतूं आहिनि असां वटि। बिल्कुलु। असां कॾहिं कॾहिं मायूस थींदा आहियूं त चवंदा आहियूं की यार हे छो थियो, पर जॾहिं बि मां चवंदो आहियां की अहिड़ी का कैफ़ियत अचे, इहे सैड जेके मूड्स तव्हां जॾहिं कॾहिं क्रिएट थियनि, जॾहिं अचनि तव्हांजे वजूद में, त पोइ बहितर तरीक़ो इहो आहे की ख़ुदा जी ज़ात सां रुजू करे छॾियो ऐं उन वटि जीअं तव्हां वेंदो त मां सम्झां पियो की तव्हांजो दोस्त, तव्हांजा मिट माइट उहे तव्हांखे डिस्करेज करे सघनि था, तव्हांजूं जेको आहे सो इहे ॾुखायल जेके फीलिंग्स इन्हनि खे सिंपैथी जे थ्रू बि बाहि ॾेई सघनि था, वधाए सघनि था। पर ख़ुदा जी ज़ात जेका अहिड़ी आहे उहा तव्हांखे कॾहिं बि तव्हांजो बुरो न चाहींदी, सुठो घुरंदो सुठो ई ॾींदी। असां परेशान हूंदा आहियूं, वाक़ई में ई कहिड़ी सुठी ॻाल्हि कई आहे सिर्फ़ु त जॾहिं असां परेशान हूंदा आहियूं असांखे यकदमि अलाह सां यादि अची वेंदो आहे। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो ईमान त आहे न, असांखे यादि अची वेंदो आहे। भले असां ख़ुशियुनि में एतिरो यादि न रखूं अलाह पाक खे, पर हमेशह जेको आहे को बि मुस्लमान जेको आहे माना परेशान थींदो आहे, जल्दी सां हिकदमि असांखे पंहिंजा पीर वली फ़क़ीर या अलाह पाक यादि अची वेंदो आहे। ऐं जॾहिं बि तव्हां नमाज़ पढ़ंदा आहियो, जॾहिं बल्कि नमाज़ त बाद जी ॻाल्हि आहे, पर जॾहिं तव्हां वज़ू कंदा आहियो न, एतिरो हल्को माण्हू पाण खे फील कंदो आहे, ईअं लॻंदो त का ॿार हुयो जेको मूं तां लही वियो। वरी जॾहिं तव्हां नमाज़ अदा कंदा आहियो बिल्कुलु तव्हां हल्को फुल्को पाण खे महसूसु कंदा आहियो। छो जो असां रोईंदा आहियूं माण्हुनि जे अॻियां त मूं वटि हे न आहे, ही न आहे, हू न आहे। जॾहिं त चयो इहो वञे थो, हदीसूं बि इहो ॿुधाइनि थियूं त अगरि तव्हांखे हिकिड़ी सुई बि खपे न, उहा तव्हां अलाह साईं खां घुरो। ऐं आसिफ़ हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न ईंदी आहे, काफ़ी माण्हू चवंदा आहिनि तव्हां अगरि का दुआ घुरो था न, मख़सूस हिकिड़ी तव्हां दुआ घुरो, दिलि सां घुरो अलाह साईं खां, उहा ई हुजे। पर मां चवंदी आहियां त मतिलबु तव्हां छो हिकिड़ी दुआ घुरो, तव्हां अलाह साईं खां सभु कुझु घुरो। छो जो अलाह साईं जे खज़ाने में त कंहिं शइ जी कमी न आहे। छा असांखे हिकिड़ी जिथे ॾींदो उते 10 नथो ॾेई सघे छा? ॾेई सघे थो न। त काफ़ी माण्हू इहो चवंदा आहिनि, काफ़ी माण्हू चवंदा आहिनि लातादाद घुरणु घुरिजे। त उहा ई ॻाल्हि आहे त माण्हुनि जी ॻाल्हि ते मूंखे हाणे मां उन ते वधीक कमेंट न कंदमि। इन जे लाइ ईअं की अलाह साईं पाण चयो आहे की तव्हां मूंखां तवील दुआ घुरंदा कयो त मूंखे अलाह साईं खे पसंदि ईंदो आहे त उहा तव्हांखे आजिज़ी। अच्छा, इहो सुठी, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं अलाह साईं सां घुरणु, ही करणु, हू करणु, इहा बि हिकिड़ी जुस्तजू आहे, इहा बि हिकिड़ी सोच आहे जंहिंजे बारे में तव्हां सोचो पिया, उहो बि ख़ुशि थिए थो जेकॾहिं तव्हां हिन शइ खे डिस्कस बि कयो था। अच्छा, मुंहिंजी हिकिड़ो कोड टाइम पीरियड हो जॾहिं मां थोरी घणी इन शइ में घिरणु लॻियमि त मूंखे इहो सोच ईंदी, मां चयमि यार मां ख़ुदा खां छो घुरां। मूंखे हो माना एॾो उनखे मां बुलंदी ते माना महसूसु पियो कयां, ख़ुदा खे सभु ख़बर आहे, उहो मुंहिंजी हर ॻाल्हि ॿुधंदो। मां चयो मां तुंहिंजे हवाले पाण खे। अच्छा, इहा बि सोच आहे त माना हू मूंखां वधीक मूंखे ॼाणे थो, इहा बि सोच हुई। अच्छा, उनजो पंहिंजो मज़ो, पर हर माण्हू उन कैफ़ियत में हर वक़्तु नथो रही सघे। पोइ मां चयुमि यार इहा बि कैफ़ियत भली, पर घुरण जो जेको मज़ो आहे उहो ॿियो आहे। ओहो, ऐं टेक्निक हुजणु खपे। तव्हांखे जॾहिं माउ खां जॾहिं घुरंदा हो त उनखे अंगल हे करे 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 तरीक़ो कंदा हो, पर मालिक खां जॾहिं घुरिजे, सुबुह जो पहिरां ई मालिक जो ज़िक्र हुजे त वाह वाह, असांजे सॼे इर्द गिर्द माहौल बि जेको आहे सो ॾाढो भलो थी वियो आहे। पर हज़रा अॼु वारो माहौल तमामु भलो थींदो, छो जो
असां सां अॼु मौजूदु आहे हिकु सुघड़ सुघड़ बिल्कुलु ऐं सुबुह हू असां वटि थींदियूं कचहरियूं ॻोठनि में जीअं शाम जे पर थींदियूं असांखे यादि आहे मच कचहरी थींदी त सुघड़ हूंदा हुआ हा हाणे हुन सुघड़नि खे जेको आहे सो असां वॾा वेठा हूंदा की नज़ीरियूं ॿुधाईंदा हुआ गुजारतूं ॿुधाईंदा हुआ अलाए छा छा कचहरी थींदियूं उहो ट्रेंड ख़तमु थी वियो ऐं उहे वॾी विज़डम वारा माण्हू हूंदा भले अनपढ़ियल हूंदा पर हुननि में जेका विज़डम हूंदी मां सम्झां पियो की डबल मास्टर ट्रिपल मास्टर्स कहीं थियल हुजे हेॾां होॾां जूं पर उन जहिड़ो विज़डम तव्हां हिन टाइम कंहिं बि फ़र्द में न ॾिसंदो बिल्कुलु सो उहो असां वटि अॼु मौजूदु आहिनि उहो सस्पेंस आहे तव्हांजे लाइ सो बहरहाल आसिफ ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक ते पहिरियां हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं सलाम सिंधी मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध भलीकार ख़ुशामदीद वेलकम असांजा प्यारा दोस्तो ऐं साथियो असांजा रोज़ जा साथी जेके असांजी हिन ख़ूबसूरत सुबुह जी ट्रांसमिशन खे ॾिसी रहिया आहिनि ॾे में ऐं परॾे में सो सभिनी खे असां भलीकार पिया कयूं ऐं अॼु जी कचहरी खोड़ सारी माना रखे थी छो जो हर रोज़ असां तमामु ख़ूबसूरत महिमान हूंदा आहिनि गुलूकार हूंदा आहिनि ऐं कचहरी सां गॾु हिकिड़ो म्यूज़िक बि हलंदो आहे सो असां म्यूज़िक ते जेको सूफ़ी राग बि आहे ऐं ॿियो जेको आहे सो हिकिड़ो ख़ासि जेका आहे सो अॼु असां वटि जेको महिमान आहे हिकु असां सां सुघड़ आहे ठीकु आहे हुन तारीफ़ कराइण खां अॻु में मां एतिरो ॿुधाईंदुमि असां ॿुधंदा हुआसीं त वॾनि जूं कचहरियूं थींदियूं वॾा मच कचहरी कंदा त पोइ त सुघड़ ईंदा नज़ीरियूं ॿुधाईंदा ऐं काफ़ी अहिड़ियूं दिलचस्प जेके न ॾाहा चइबो उन्हनि खे विज़डम सां भरियल उहे माण्हू हूंदा ऐं उहे माण्हू तमामु बहितरीनु माण्हू हूंदा जेके जिन्हनि जो इल्मु जे हिकु दफ़ो तव्हां ॿुधो जिन्हनि ॿुधो हूंदो उन्हनि ते अॼु ताईं बि उहे माण्हू जेकॾहिं अमल कंदा हूंदा त उहे हिन टाइम उहे पंहिंजूं मौजूं माणींदा हूंदा सो असां वटि उहे सुघड़ कचहरियूं ख़तमु थी वियूं बदकिस्मती सां असां वारी जनरेशन मूंखे यादि आहे बचपन में हिकु ॿ उहा सुघड़ कचहरी पंहिंजे ॻोठ में ओताक ते मुंहिंजा वालिद साहिबु कराईंदा उहे हिकु ॿ इंजॉय कईसीं जंहिंमें मश्करी बि हूंदी मज़ाक बि हूंदी ऐं ॾाहप जा ख़ज़ाना हूंदा सो अॼु जे हिसाब सां जॾहिं असां सुघड़ खे इनवाइट कयूं पिया त मां हिकिड़ी किताब मूं वटि हिकिड़ी पुराणी इहो शौक़ु त रखां पियो मां त मूंखे हिकिड़ी मिली पंहिंजी लाइब्रेरी में राज़ीअ जूं रमज़ूं अच्छा राज़ी फ़क़ीर जी मूंखे ख़बर त न हुई पर मूंखे इहा किताब वणी कॾहिं कॾहिं तव्हां जेको आहे न चवंदा आहिनि त कवर खे न ॾिसो पर जेकॾहिं थोरी झाती पाईंदो त हुन में तव्हांखे ख़ज़ानो मिलंदो अच्छा हिन ख़ज़ाने खे ॻोल्हण खां पोइ मूंखे जॾहिं कचहरी थी कुझु दोस्तनि सां ऐं त सेठ ते बि कचहरी थी बादल साईं खां पुछा कयमि बादल साईं राज़ी फ़क़ीर जे लाइ छा ॻाल्हि ॿोल कंदो त बादल साईं चयो त राज़ी फ़क़ीर हिकिड़ो वॾो फ़क़ीर हो जेको सिंध में हो ऐं सिंध त हमेशह पारस जहिड़ा मोती जहिड़ा माण्हू ॾिना आहिनि असांखे ॼणिया आहिनि हिन धरती पोइ हिते हिकिड़ो राज़ी फ़क़ीर हो जंहिंखे माना को इशारो थियो ऐं फ़क़ीर बरपट माना पंहिंजो जग छॾे करे हलियो वियो लाहौर जी साइड लाहौर हलियो वियो ऐं उन फ़क़ीर पंहिंजी मालिक जे हक़ीक़ी जे इश्क में पंहिंजे सफ़र में शुरू थी वियो ऐं इन्हनि फ़क़ीरनि खे मंज़िल जी ख़बर ई न हूंदी आहे उनखे इहा ख़बर हूंदी आहे त बसि मालिक जी इहा इश्क में बसि ट्रेवल करणु जिते हुकुम थियो उते पुॼंदासीं सो उते उहे पुॻा ऐं चवंदा आहिनि उन्हनि जा एतिरा फॉलोअर्स हूंदा ऐं नंगर हलंदो हुननि जो हज़ारनि 2, 2.5, 3,000 माण्हुनि जो डेली जो नंगर हलंदो अॼु बि हले पियो उते लाहौर में अच्छा वाह 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 असां तव्हां कचहरी ते अचूं था पर तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे ॾिसो असां जेकॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं न किथे हिकिड़ी हर ॻाल्हि जो डार्क साइड बि हूंदो आहे त हिकिड़ो ब्राइट साइड बि हूंदो आहे ठीकु आहे जिते रोशनी हूंदी आहे असां डार्क साइड में ॾिसंदा आहियूं बाबा पीर वली ओलिया हिते अॼुकल्ह जीअं हले पियो असांजी सॼी मीडिया ते सोशल मीडिया ते पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो त असां वटि उन्हनि हज़ारनि में बिल्कुलु मौलाना जलालुद्दीन रूमी चयो आहे जेतिरा जेको आहे सो काइनात में गैलेक्सी में स्टार्स आहिनि न ओतिरा तव्हांखे कूड़ा फेक जेको आहे सो पीर मिलंदा पर ईअं न आहे की सभई मतिलबु काइनात में खरबें अरबें वाक़ई जेको आहे सो गैलेक्सी में स्टार्स आहिनि प्लैनेट्स आहिनि पर उते जेको आहे सो अहिड़ा फ़क़ीर बि आहिनि जिन्हनि खे मां हिन टाइम ताईं त ज़रा मूंखे ख़बर न हुई पर हाणे राज़ी साहिब साईं खे पढ़ियोसीं
त राज़ी साईं जी ख़बर पई त हितां सिंध जो हो ऐं लाहौर में अॼु ताईं हुननि जो आस्थानो लंगर हले पियो, हुनजा फ़क़ीर आहिनि ऐं सुठो हिकिड़ो कमु कनि पिया। बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे न त इहे जेके आहिनि इंसान, इहे अलाह वारा आहिनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके अलाह वारियूं शख़्सियतूं हूंदियूं आहिनि या असां जिन खे सोली सिंधी में असां या पीर फ़क़ीर चवंदा आहियूं या मज़ारुनि ते वेंदा आहियूं त काफ़ी माण्हू जेको आहे उहो मना बि कंदा आहिनि मज़ार ते न वञणु घुरिजे या कुझु बि, या मतिलबु उते वञी करे, पर उन्हनि पंहिंजी महिनत सां इहो पंहिंजो मक़ाम ठाहियो हूंदो आहे, उन्हनि अलाह साईं खे एतिरो राज़ी कयो हूंदो आहे पंहिंजो पाण ॾांहुं, सो अलाह साईं उन्हनि जी बि ॿुधंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां पर हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त हिकु माण्हू चवंदा आहिनि की पीर ते असां वियासीं असांजी मुराद पूरी थी, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे बि अलाह साईं खां ई असांजे लाइ दुआ कंदा आहिनि त हीअ अगरि आयो आहे की हे दुआ का मूं ॾे खणी त अलाह साईं तूं हिननि जी इहा दुआ जेका आहे उहा क़बूल कर। सो बहरहाल माना असांजी जेका सिंध धरती आहे सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं सॼी सिंध जेका आहे सुरहाण आहे, सॼी सिंध उहा जीअं आसिफ़ ॻाल्हि कई त मोती ऐं हीरनि सां जेको आहे भरियल आहे। सो महिमान बि अॼु असांजा जेके आहिनि उहे बि तमामु सुठा आहिनि, उहे बि 3-4 मोती असां वटि बि अॼु आहिनि जिन सां ख़ूबसूरत कचहरी कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते बि ॻाल्हाईंदासीं। असां सां जेके आहिनि सुगर फ़क़ीर जेके असां सां गॾु आहिनि फ़क़ीर अली नवाज़, उन्हनि खे असां वेलकम कंदासीं। सभु खां पहिरियां त अस्सलाम वालेकुम। उन खां पोइ जेको आहे निगत सबा असां सां गॾु आहिनि, सोशल एक्टिविटीज़ ते तमामु सुठो कमु कनि थियूं, उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कैसे आप? ठीकु ठाक। उन्हनि खां पोइ जेके तमामु ख़ूबसूरत आवाज़ में असांखे कुझु न कुझु ॿुधाईंदा ऐं तमामु सुठे आवाज़ जा मालिक इसरार शाह फयाज़ी साहिबु असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? सभिनी खे वेलकम कयूं था। ऐं जेको आहे जीअं तव्हां चयो त अॼु जी असांजी जेका मॉर्निंग आहे उहा तमामु सुठी थियण वारी आहे, त स्टार्ट असां वठी छॾियो आहे त पहिरीं कचहरी किथां स्टार्ट कंदासीं असां? पहिरीं कचहरी कंदासीं, शुरूआत उहा उन शइ खां, उन जॻह खां जिथे असां चयो की असां वटि ट्रेंड ख़तमु थी वियो आहे, पर किथां ख़तमु थींदो जॾहिं तव्हां वटि सिंध टीवी आहे। सही, सिंध टीवी आहे। अॼु असां वटि जेको आहे सो बाहि जो मच न आहे की त ऊन्हारो बि आहे, ॿियो वरी सेट ते मच नथा ॿारे सघूं, पर मच छा हूंदो? मच जी हिकिड़ी ॿी माना बि आहे इश्क। असां उहा इश्क वारी कचहरी कंदासीं, असां उहो मच ॿारींदासीं जेको कॾहिं विसमंदड़ न हूंदो। ठीकु आहे, अहिड़ो मच ॿारींदासीं असां साईं फया जेको आहे सो फ़क़ीर अली नवाज़ साहिबु गॾु आहिनि। सो आगाज़ कयूं पंहिंजे प्रोग्राम जो। फ़क़ीर अली नवाज़ साहिबु, हे जेका सुगड़नि जी कचहरी थींदी, पहिरियां त असांखे उन कचहरी जे बारे में ॿुधायो त इहे वॾा जेके हूंदा कहिड़े तरीक़े सां या ऑर्गेनाइज़ थींदियूं या इहे गॾिजाणियूं थींदियूं, इहो थोरो असांखे उन पास्ट में वठी हलो। इन खे जेकॾहिं मुख़्तसर कयूं त उहे जेके वॾड़ा वेही कचहरियूं कंदा उहे अॼु बि मिसाल क़ाइमु आहिनि, अॼु बि मिसाल ॾिना आहिनि त बाबा हीअ ॻाल्हि हीअं आहे। उहे मिसाल जेकॾहिं उन मिसालनि ते था अचूं त अॼु उहे ई अल्फाज़ असांखे कमु था अचनि ऐं सूफ़ियत में या वॾड़नि जे अल्फाज़नि में जेका आहे सॼो सबक़ु हूंदो हो, जेकॾहिं उहो वेही असीं ॿुधंदा हुआसीं, उन में सभ खां पहिरियों स्टार्टिंग जेको हूंदी आहे अदब जी, त उहे वॾड़ा कीअं वेही अदब सां मोहबत सां ऐं नंढ वॾाई सां वेही कचहरी कंदा हुआ। पोइ उन कचहरी मञा जेको उहो अल्फाज़ ॿाहिरि ईंदो हो, उहो जेकॾहिं हू ईंदो हो त उहो अल्फाज़ सम्झो त हीरा मोती लाल थी वेंदो। ऐं उहे अल्फाज़ अॼु बि असांजा नौजवान जेकॾहिं उन अल्फाज़नि ते ऐं उन वापसि उन कचहरियुनि ॾे अचनि त ॾिसो असां अॻिते तरक़ी त खोड़ कई आहे, पर असां वटि अदब न आहे, असां वटि इख़लाक़ न आहे, असां वटि पीउ माउ जी सुञाणप न आहे, असां वटि वॾी नंढाई जी सुञाणप न आहे। उन जे करे असांजी का बि शइ कामयाबु नथी थिए जेसि ताईं असीं पंहिंजे उन वॾड़नि जे ॿुधल जे अल्फाज़नि ते ऐं उन्हनि जो अदब कंदासीं, उन्हनि जो चवणु वठंदासीं, भले खणी हू अणपढ़ियल बि हुजनि, पर हुननि जे लफ़्ज़नि में दुआ आहे, हुननि जे लफ़्ज़नि में ताक़त आहे ऐं उहे लफ़्ज़ अॼु बि असांखे कमु अचनि था ऐं यादि बि अचनि था। ऐं असीं छो न उहे पुराणियूं कचहरियूं ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि इहो ज़िक्र कयो आहे त जेसि ताईं इंसान जो इल्म जो पहिरियों ॾाको अदब आहे, जेकॾहिं हू क़ुर शरीफ़ जो अदब नथो करे, हू कुझु बि पढ़ी वञे का शइ कोन्हे, निमाज़ूं खणी हज़ारे पढ़े पर हुन में उहो अदब न आहे त हुनजो को पढ़ाई करे, हज केतिरा बि करे तव्हांजे साम्हूं आहे त हुन में जेकॾहिं उहे शयूं न आहिनि त हुनजो कंहिं कम जो न आहे। सभ खां पहिरियों ॾाको आहे अदब
ऐं सनाख हुजे उन ॻाल्हि जी अदब हुजे त पोइ उहे शयूं अदब सां हली करे ॾिसो जिन अदब कयो धरतियुनि ते वेठा पटनि ते वेठा ऐं उन्हनि खे अॼु असीं उन्हनि जे आस्थाननि ते वञी दुआऊं था घुरूं ऐं उन्हनि जे आस्थाननि ते मेड़ा लॻा पिया आहिनि उन्हनि छा कयो उन्हनि ॿियो पैसा कोन गॾु कया न को वॾा डिग्रियूं हासिलु कयूं हुननि सिर्फ़ु अलाह खे अहिड़ा अल्फाज़ ॻाल्हाया जेको 4 माण्हू ॿुधी करे बि इस्लाह थी वई ऐं उहे जेके आहिनि इंसानियत में अची वेंदा हुआ त उन लाइ शाह अब्दुल लतीफ़ चयो त सारी राति सुभान सारी राति सुभान जागी जिन यादि कयो उनजो अब्दुल लतीफ़ चए मिटी लधो मान कोड़े कन सलाम अचो आ गए उन जे अङण ते वञनि था ख़ुदा उन्हनि खे उन्हनि जे सदके उन जूं कई उमेदूं अज़रा साहिबा जी पहिरीं इज़हार कयो त जेको आहे उन्हनि ते अलाह खां उहे घुरनि था ऐं अलाह खां वठी करे हुननि खे ॾियनि था असीं त गुनाहगार आहियूं अॼुकल्ह डायरेक्ट वज़ीर वटि त केरु नथो वञे लाज़मी उनजे पटियाले सां मिलंदे तरीक़ा हूंदा आहिनि अहिड़े नमूने सां इहे बुज़ुर्ग जेके आहिनि इहे अलाह सां असांखे मिलाइनि था ऐं इहे अलाह खे वेझे था कनि बाक़ी अॼुकल्ह हिकिड़ो ठगी जो सामी चाहीं सुख तलबी अॼु हिकिड़ा ठग फ़क़ीर निकिरी पिया आहिनि ठग पीर निकिरी पिया आहिनि इन्हनि हक़ीक़तनि खे जेको आहे माण्हू इन जल्दी जे फ़ाइदे जे पुठियां उन जे पुठियां लॻी था पवनि उन्हनि लाइ बि असांखे इन ई दरवेशनि चयो आहे त सामी चाहीं सुख तलबी अलाह वारो जो नेक बानो हूंदो न उहो कंहिं VIP कमरनि में कोन हूंदो न को VIP कंहिं AC रूमनि में हूंदो उहो झंगल में हूंदो कंहिं ॾुखियाईनि में हूंदो बुखो उञो हूंदो उहो हूंदो अलाह वारो बाक़ी हीअ जेको बेड रूमनि में या इन्हनि में वेठा हूंदा इन्हनि में उहा करामत न हूंदी आहे त सामी चाहीं सुख तलबी तसिया ॾीन तन माण्हुनि खां मेह कयो पिनी अटा आहिनि तूं ॿियनि खां थो घुरी तूं ॿियनि खे छा ॾिने ॿियनि खां थो घुरी त तूं अमी मूंखे ॾियो त तूं छा ॾिने मुरीदनि खे या छा ॾींदी अवाम खे सामी चाहीं सुख तलबी तसिया ॾीन तन माण्हुनि खां मेह कयो पिनी अटा ऐं अन्न उहो कापड़ी तो कन खे चिराया चिसण लाइ इहा जेका तो पीरी मुरीदी वारी ठगी कई आहे इहो सिर्फ़ु ॾेखावो आहे इहो तुंहिंजी इन में हक़ीक़त न आहे साईं मां ईअं ई चवंदो आहियां हिकु मन पीर जेको आहे उहो त ॾींदो आहे न उहो त ॾींदो आहे न बिल्कुलु अॼुकल्ह त पीर जेको आहे सो बाबा ॾियनि बि कोन था वरी ॾुखाईंदा था वठनि ॾिसो अॼु जा बांदियूं करे वेठा आहिनि औरतुनि खे उन्हनि जी औरतुनि जी इज़त महफ़ूज़ न आहे उन्हनि वटि बाबा कहिड़ो आहे तूं हेॾां अचे थो छेलो खणी थो वञे हेॾां अचे थो ग़रीब जेको आहे छेले जे पालियो आहे उनखे पंहिंजे ॿचड़नि जे लाइ तूं अची करे रड़ो ॾेई हलियो थो वञे इहे त पीर चइबा कोन न इहे त तरीक़े सां कमाइनि हिकिड़ो शाइर आहे त हींअर ज़हन ॻाल्हि इहो कचहरी जारी रखूं पोइ कचहरी कयूं था अचूं था हाणे असां सां गॾु थोरो कचहरी असां सां उस्ताद आयो आहे उस्ताद कचहरी पाण सां हलंदी रहंदी इसरार शाह फयाज़ी तव्हांखे भली कार पिया कयूं ऐं इहो फ़क़ीरी गेड़ू इहो जेको ॾाढो अट्रैक्ट कंदो आहे असांखे ठीकु आहे न ऐं हिन में रम्ज़ बि लिकियलु आहे उहा रम्ज़ कहिड़ी आहे तव्हां पंहिंजे राग में ॿुधाईंदा जी जी ठीकु आहे असांखे पहिरियों कलाम शो जो कहिड़ो था ॿुधायो असांखे फ़क़ीर हिदायतुल्लाह नजफ़ी साईं जो कलाम आहे काफ़ी आहे जंहिंजो दख़ल सां नजफ़ी तारक नजफ़ी जी उनजी काफ़ी आहे मिलियो दोस्त सजन दिल जानी 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 जिंजे लाइ हुयुसे जिंजे लाइ हुयुसे हैरानी मिलियो दोस्त सजन
दिल जानी मिलो दोस्त सजणो दिल जानी बुजुर्गी शेखी मशाइकी पीरी बुजुर्गी शेखी मशाइकी पीरी बुजुर्गी शेखी मशाइकी मिक्र कराए थी मानी या मिक्र कराए थी मानी मिलो दोस्त सजणो दिल जानी मिलो दोस्त सजणो दिल जानी जिंजे लाए हुयुसे जिंजे लाए हुयुसे हैरानी मिलो दोस्त सजणो दिल जानी मिलो दोस्त सजणो दिल जानी मोहब्बतवा है मोहब्बतवा राकी न मञता मोहब्बतवा राकी न मञता मोहब्बतवा राकी न मञता कशफ करा मतकानी है कशफ करा मतकानी मिलो दोस्त सजणो दिल जानी मिलो दोस्त सजणो दिल जानी जिंजे लाए हुयुसे जिंजे लाए हुयुसे हैरानी मिलो दोस्त सजणो दिल जानी मिलो दोस्त सजणो दिल जानी बाकी बका आहे इश्क इलाही बाकी बका आहे इश्क इलाही बाकी बका आहे इश्क इलाही ॿियो सभु फना आहे फानी है ॿियो सभु फना आहे फानी मिलो दोस्त सजणो दिल जानी मिलो दोस्त सजणो दिल जानी जिंजे लाए हुयुसे जिंजे लाए हुयुसे हैरानी मिलो दोस्त सजणो दिल जानी मिलो दोस्त सजणो दिल जानी
नजफीनी है वारने सुञातो नजफीनी है वारने सुञातो नजफीनी है वारने सुञातो सूरत सिर सुबहानी है सूरत सिर सुबहानी मिलियो दोस्त सजण दिल जानी मिलियो दोस्त सजण दिल जानी जिंहिंजे लाइ हुयुसे जिंहिंजे लाइ हुयुसे हैरानी मिलियो दोस्त सजण दिल जानी मिलियो दोस्त सजण दिल जानी वाह 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 साईं कमाल करे छॾियो ऐं हे राग न वैराग आहे हे सफ़र हूंदो आहे बिल्कुलु इंसान जॾहिं असल रूहानी सुकून जी चवंदा आहियूं मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे त असल ग़िज़ा जेका आहे असांखे हिन लफ़्ज़नि में मिलंदी आहे जेकॾहिं इहे मौसीक़ी सां जुड़ी वञनि बिल्कुलु सो तमामु हिकिड़ो सुठो लेसन आहे पर इन ते अचूं था कचहरी बि कयूं था हिन ते पर टाइम थी वियो आहे हिन ब्रेक जो ब्रेक जो मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक असां हिकु ॿिए जा असरु लॻो सो बहरहाल ईअं थींदो आहे वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर सलाम सिंध में तव्हां सभिनी खे ऐं ख़ूबसूरत जेके आहिनि कलाम बि असां ॿुधूं पिया गॾोगॾु ख़ूबसूरत कचहरी बि थिए पई ऐं सुघड़ कचहरी अच्छा ख़बर अथव असांजी जेका असां वारी जेका जनरेशन आहे असांखे पहिरियां इहे शयूं न बोरिंग लॻंदियूं त इहे छा पिया ॻाल्हाइनि छा न पोइ जॾहिं खां आऊं हक़ीक़त में मतिलबु प्रोग्राम्स करणु लॻसि या हिन फील्ड में आयसि ऐं मुख़्तलिफ़ चैनल्स ते जेको आहे ज़ाहिर ॻाल्हि सुघड़ कचहरियुनि जी ॻाल्हि त थींदी आहे जॾहिं उते इहे सभु शयूं ॿुधंदासीं न पोइ मूंखे अट्रैक्ट कंदियूं आहिनि ऐं मूंखे उहे सूफ़ियाणा कलाम हाणे उहे सभु शयूं वणंदियूं आहिनि ऐं इत्तफ़ाक़ सां अॼु कलर मां बि उहो ई पातो आहे ऑरेंज कलर ऐं जीअं अदा जो आहे ही अच्छा इन जो बि कोई ख़ासि रीज़न आहे पाइण जो ऑरेंज कलर जेके सूफ़ी हूंदा आहिनि उन्हनि खे हमेशह ऑरेंज हूंदो आहे सूफ़ीअ जी सुञाणप आहे अच्छा ऑरेंज कलर ऑरेंज कलर माना छो मतिलबु गेड़ू ई कीअं पियो कहिड़ो बसि असांखे मिलियो आहे मुर्शिदनि हथऊं तव्हां कॾहिं पुछो आहे त माना नारगी कलर ई छो चवंदा घणियूं ॻाल्हियूं आहिनि त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो रंग बि इहो ई हुयो अच्छा हा उन जे हिसाब सां मौला अली जे लाइ बि ईअं ई चवंदा आहिनि अच्छा अच्छा सही सही मैडम ॾे अचो मैडम खां बि कुझु हाल अहिवाल कयूं सोशल एक्टिविस्ट आहिनि समाजी हिसाब सां हिननि जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि बिल्कुलु अच्छा मैडम खां हिकिड़ो जेको आहे हा मैडम खां पुछंदासीं जेको पहिरियां मुंहिंजे ज़हन में सुवालु अचे थो त मैडम खोड़ सारे शयुनि ते कमु करे थी आसिफ़ जीअं औरतुनि जे हक़नि जे लाइ त उहो करे थी या पर हिन जो जेको घणो फोकस आहे उहो उन्हनि औरतुनि ते आहे जिन खे ही ग्रूम करणु चाहिनि थियूं न त असां पुछंदासीं त ग्रूम मुराद मतिलबु उन्हनि खे कीअं ग्रूम कंदा आहिनि कैसे आप ग्रूम करती हैं लेडीज़ को हाँ तो आप किस तरह करते हो जी अस्सलाम वालेकुम मेरा नाम निघत सबा है और मैं एक सोशल एक्टिविस्ट हूँ हाँ। और मेरा फोकस हमेशा से रहा है लोगों के काम आना उनकी खिदमत करना किसी भी सेंस में तो ये मुझे अपने पेरेंट्स से ये चीज़ मिली अच्छा मैंने अपने पेरेंट्स को होश संभालते ही यही करते देखा अपनी मदर को भी यही करते हुए देखा और अपने वालिद साहब को देखा कि वो लोगों के काम आते थे जिन लोगों को ये ऑफिशियल मतलब काम नहीं आते थे सादा लोग उनके साथ जाना उनके काम कराना और तमाम मालूमात रखना तो बस यही देख के मेरे अंदर से ये है कि मुझे लोगों के काम आना है और उसमें मज़हब से बालातर मतलब किसी मज़हब की कोई रिस्ट्रिक्शन नहीं है कि ये कौन है बस इंसान होना काफ़ी है उसका मेरी तमाम जो मतलब एक्टिविटीज़ होती हैं या जो भी मेरे प्रोजेक्ट्स होते हैं वो बस इसी पे बेस करते हैं कि वो अल्लाह ताला की मखलूक है इंसान है किस मज़हब से ताल्लुक़ है ये मेरा मैटर नहीं है सही और मुझे वो ख़वातीन बहुत अट्रैक्ट करती हैं और मैंने डिफरेंट NGOs के प्लेटफॉर्म से ऐसे इलाक़ों में जाके काम किया जहाँ पे कि तालीम की भी कमी थी कुछ तालीम की कमी थी कुछ माशी मसाइल थे
जिसकी वजह से मैंने जो ख़वातीन को वहाँ गैदर किया, मैंने महसूस किया कि इनको इस बात का शऊर ही नहीं है कि इनकी अपनी पर्सनालिटी भी कितनी इम्पॉर्टेंट है उस घर में। यही नहीं कि हम पूरे घर को देखें या बच्चों को देखें या हस्बैंड को देखें, हमारी अपनी शख्सियत भी दर्जा रखती है। तो मतलब मैंने ख़वातीन को उनको ये एम्पावर किया कि आपने अपना भी ख्याल रखना है घर, बच्चों और हस्बैंड के और दीगर कामों के साथ साथ। अब उनके लिए माशी मसाइल अगर थे, फाइनेंशियली वीक थे वो लोग, तो मैंने उनको ये चीज़ मतलब समझाई और बताई कि ज़रूरी नहीं है कि आप किसी सलून में ही जाके सर्विसेज लें, आप घर में भी अपनी हेड टू टो केयर कर सकती हैं। सही। लाइक मुख्तलिफ हमारी जो अल्लाह ताला ने जो इतनी चीज़ें बनाई हैं जो हमारे किचन में ही होती हैं, लाइक उनको ही यूटिलाइज़ करके आप अपनी केयर कर सकती हैं। डिफरेंट हर्बल चीज़ें मैंने उन्हें बताई कि जिससे वो अपना स्किन का अपनी ख्याल रख सकती हैं। उसके अलावा अपना मैनिक्योर पेडिक्योर, अपने हाथों पैरों की सफाई भी कर सकती हैं। और माशाल्लाह मुझे बहुत अच्छे फीडबैक्स मिले और मुझे इस बात की इतनी खुशी है। मेरा ये वीक पॉइंट है कि जब मैं किसी को कोई चीज़ डिलीवर करती हूँ और वहाँ से मुझे जो पॉजिटिव रिस्पांस मिलता है ना, एक शुक्राने का या शुक्रिया का कि आपने हमें इतना अच्छा बताया जो हम इससे पहले हमें नहीं पता था या उस तरफ हमारा माइंड नहीं था। अच्छा, जैसे आपने बात की कि आप उनको ऐसी चीज़ें बताती है जो हमारे घर में ही अवेलेबल या किचन में अवेलेबल होती है, ठीक है। एक ग्रूमिंग होती है जो हम पार्लर से जाके करवाते हैं, उनका बाकायदा कोर्स किया होता है जो आपको वो ठीक बालों की या स्किन की वो ग्रूम कर देती है। हेयर केयर। दूसरी बात आपने जैसे बताया आप घरेलू चीजों से उनको बताती है, तो आपने कहाँ से सीखा? ये एक कोर्स होता है या आपने मतलब देख दिखा के या एक बाकायदा किसी अम्मी से, दादी से, किससे सीखा आपने कि बेसन है, बेसन से हम ये काम ले सकते हैं, दही से हम ये काम ले सकते हैं, टमाटर से हम ये ले, आपको कैसे पता चला कि इन सारी चीज़ों में ये फ़वाइद है? मतलब ये अगर देखा जाए तो ये मैंने उन लोगों के लिए सर्च किया जो ये सलून वाली मतलब सहूलियात नहीं हासिल कर सकते। ये मैंने उनके लिए सीखा, पढ़ा, समझा और फिर उनको डिलीवर किया। वैसे मैंने स्किन केयर कंसल्टेंट भी हूँ मैं, तो स्वीडिश ब्रांड के साथ मैंने बहुत काम किया, तकरीबन 11 इयर्स मैंने उसके साथ काम किया। तो जो इस तरह का हमारा क्राउड होता था, जो अफोर्डेबिलिटी जिनकी होती थी, तो उनको फिर मैं उस प्रोडक्ट की तरफ लाती थी कि आप ये प्रोडक्ट्स हैं ऑलरेडी अवेलेबल हैं, आप ऑनलाइन ऑर्डर करें और इस इशू के लिए ये चीज़ है, पिगमेंटेशन है, एक्नी है, व्हाटएवर जो भी उनके इश्यूज़ होते थे उसके अकॉर्डिंग मैंने उन्हें गाइडलाइन दी। लेकिन जहाँ मुझे लगता था कि ये अफोर्डेबिलिटी नहीं है इन लोगों की, ये नहीं कर सकते, तो उनको मज़ीद एक हसरत वाली कैफियत में मैंने कभी नहीं लाई। मैंने उनको कहा कि ठीक है, इसका ट्रीटमेंट मतलब प्रोडक्ट से भी हो सकता है, लेकिन आप अगर इसको अपनी किचन से लेके प्रोडक्ट अगर आप उसको इस्तेमाल करें तो उसके भी वही रिजल्ट आएंगे। किचन में कौन से ऐसे प्रोडक्ट मौजूद होते हैं जो मैनी पैडी में काम आते हैं? मैनी पैडी में कैसे करें यूज? लाइक आपने फायदा तो ले ना कुछ। फायदा तो आप ले रही हैं, वो जो मर्द देख रहे होंगे वो करेंगे सलून का भी खर्चा, अभी ये किचन से भी सामान शॉर्ट होगा तो उसकी बजट आपने बढ़ा दी। नहीं, अगर जैसे किसी के पिगमेंटेशन होती है या डार्क सर्कल्स होते हैं, उसके लिए इतनी महंगी महंगी क्रीमें होती हैं, तो उसका सबसे सिंपल यही है कि आप डार्क सर्कल्स के लिए अगर आप 7 वो किशमिश जो होती है ना, उनको अगर मिट्टी के बर्तन में रात में भिगो के रख दें और सुबह उठ के वो किशमिश भी खा लें और प्लस वो पानी भी पी लें बाकायदगी से, तो और उसके अलावा जो है ना आलू जो घर में होता है उसका एक स्लाइस काट के और उसको मतलब इस तरीके से फोक से वो करके ना आप उसको अपनी आइस पे रखें और 5 to 10 मिनट्स ऐसा आप डेली अगर कर लें किसी भी वक्त टाइम निकाल कर, तो उससे बहुत अच्छे रिजल्ट आते हैं। और ये किशमिश जो है ना, ये डार्क सर्कल्स के लिए बहुत अमेजिंग है। कॉल भी वठंदा से तां ने भी इन मौजू ते मां तां के भी छेड़ींदम, तां भी मने से पुराना चावर आयो। बहरहाल कॉल वठू था, ॾिसो था केरु किथां का। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी हजरा सरमन चन्नड़ जैन चन्नड़ जो सोट आवाज़ अचे तो? आवाज़ नथो चइबा। टेलीविजन जो पहिरीं ॻाल्हि त वॉल्यूम घटि कयो प्यारा, ऐं उन खां पोइ वरी चन्नड़ जैन चन्नड़ जो सोट कंडे हैदराबाद अदा तव्हांखे भली कार पिया कयूं। भली कार तव्हांजो कॉलर लॻे थो मूंखे। उन कॉलर जो कज़न आहे, उन कॉलर जो कज़न आहे। तव्हां माना सॼा नेटवर्क फैमिली ठाहिया आहिनि सॼा। वॾी महिरबानी, तव्हां कॉल कई ऐं जेको आहे थोरो लाइन जो मसलो हुयो, शायदि सिग्नल्स प्रॉब्लम, कॉल डिस्कनेक्ट थी वई। छा तव्हां कुझु चवणु पिया चाहियो? चाचा कचहरी क्यों खुली करे क्यों भला? हाँ बिल्कुलु खुली कंदा, हा न कंदो पक मुंहुं ॾींदो, मुंहुं ॾींदासीं। हाणे मैडम ॻाल्हि कई की अॼुकल्ह जूं मायूं जेको आहे सो हाणे किचन में बि कोन थियूं मुड़नि,
उतां बि इलायची बि उन मां बि कुझु न कुझु सुहिणे ठहिण जूं शयूं ठाहिनि थियूं। मेकअप जा अघ में ख़र्चा वधी विया आहिनि, महांगो टैक्स लॻी वियो आहे मेकअप ते, उहो मर्द त मरी विया। ठीकु आहे चाचा, तव्हां त माना ख़ुशनसीब दौर में गुज़रिया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहा मोहबत ऐं चाहींदो आहे मर्द त असांजी घरवारी ऐं असांजी औरत ख़ूबसूरत हुजे, केरु न चाहींदो आहे। इहे मैडम जेको आहे सो हरू हरू ख़राबु थी करे माइनि खे। ठीकु आहे, उहो त मर्द बि चाहींदो आहे त मुंहिंजी घरवारी ख़ूबसूरत ख़र्च में विझे थी, ख़र्च में अॼुकल्ह महांगाई हुई आहे। महांगाई वधी आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां बि पुराणे दौर में ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां बि चाहींदा हूंदो असांजूं घरवारियूं, घरवारी आहे घरवारियूं हिकिड़ी आहे न, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे चाहींदो ख़ूबसूरत हुजे, सुठी हुजे। त उन टाइम मेकअप वेकअप त कोन हुयो। ठीकु आहे, न ई उन टाइम माना जेको आहे सो ठाठू न कोई का ब्रांड हूंदी, फलाणी ब्रांड दुकान डॉलमिन हेॾां होॾां वञी करे वठी सादियूं मायूं हूंदियूं। त पोइ माना ज़रूरी आहे छा भला मेकअप या ठाठू? अॻे ज़माने में खीर मखण हूंदा, सादा खाधा हूंदा, उहे त खाइबा आहिनि, हणबा थोरी आहे। उन खाइण सां चहिरो ठहंदो हो न। अंदरि माण्हू हिकिड़ी सादी शइ खाईंदो, जेतिरी बि सादी शइ खाईंदे उन सां चहिरो जेको आहे अधु ख़ुदि मतिलबु निखार थींदो वेंदो, मतिलबु फुलंदो वेंदो। ऐं माण्हू पीढ़ी में बि ईंदो न त बि आज उन टाइम जे ज़माने जा माण्हू जेकॾहिं पोढ़ा हूंदा त बि कुझु कोन लाहींदा हुआ त बि असीं ॾिसंदा हुआसीं त भई हिनखे बार बार वेठा ॾिसो, छो उहे खाधनि में कमाल हूंदो हो। हाणे असांजे खाधनि में एतिरो हिकिड़ो ज़हर अची वियो आहे जो सिर्फ़ु असां उहो ज़हर पिया था खायूं, अहिड़े क़िस्म जूं शयूं हुननि में मिलावट था कयूं। पोइ वरी मेकअप में मुसीबत इहा अची वई आहे त हाणे वणणो बि आहे ऐं मुड़ुस खे माई वणे, माई खे मुड़ुसु वणे। हाणे उन लाइ नकली शयुनि जो सहारो वरितो थो वञे। इहे सभु हिकिड़ा वक़्ती तौरु फ़ाइदा आहिनि, बाक़ी असल ताक़त या असल हक़ीक़त जेका आहे वरी बि असीं पोइते वेंदासीं त जेका सादे खाधनि में जेका ख़ूबसूरती हूंदी या ताक़त हूंदी। हींअर सुबुह जो ॿारु उथंदो त हू चवंदे त तूं बसि पियो हूंदो, वरी उथारींदुसि, वरी किरी पवंदो, वरी उथारींदुसि, वरी किरी पवंदो। उन टाइम ते ॿार उथण साण ई गुलो गुलज़ार थी वेंदा हुआ ऐं उथी लस्सी सां मानियूं खाईंदा हुआ। जीअं शाह साईं चयो त झण पीअनि झंगल रहनि, इहा ग़रीबाणी घत, शीशा लाल गुलाब जा पी न विञाईंदसि पत। ही शीशनि में लाल गुलाबनि त असांखे बेड़ो बुड़ियो आहे न। शीशा लाल गुलाब जा पी न विञाईंदसि पत, कर सुमरा सुपत त मिला मारूं। उन झण में, उन लस्सियुनि में, उन मखणनि में, उन सादे खाधनि में, उन्हनि में जेको हीअ जॾहिं खां चांहियूं आयूं, जॾहिं खां इहे किसा आया, पोइ इन्हनि असांखे इन मसइलनि में ऐं मोहबत जी ॻाल्हि कयूं भला, उन दौर जी मोहबत कीअं हुई ऐं हाणे दौर जी मोहबत कीअं आहे? उन टाइम जी मोहबत जेका हूंदी पीढ़ी ताईं रहंदी। हाणे 2 महीननि खां पोइ रिश्ता न कनि, 2 महीननि खां पोइ 6 महीननि खां पोइ रिश्ता माना तिरकी था पवनि। हितां रुगो निकिरूं था, इहो फिरेर हाल ते वेठो आहिनि। हर माना जोड़ो ॾिसंदो त माना ससी पुनू लैला मजनू लॻो पियो आहे। ऐं 6 महीना बि कोन्हे वरी वरी ॿी लैला अची मजनू ॿियो अची ईंदो। बस कोन था कनि, लैला मजनू चेंज था कनि, चेंज कंदा, बस कोन कॉन्ट्रैक्ट आहे माना 6 महीना या मोहबत करणी आहे। असांखे इहा त कचारी ॿुधाइणी करणी, तव्हां वठी आयो त ॿुधाईसीं। हाणे ॾाप जूं ॻाल्हियूं कयूं। अच्छा, हिननि खां हिकिड़ो ॿियो सवाल आहे, सॉन्ग ॿुधूं था पर जेको आहे हिननि खां इहो पुछंदासीं ज़रूरु। त ज़ाहिर ॻाल्हि आहे हर कंहिंखे फील्ड ॾिसी करे शौक़ु थींदो आहे। त आचा खां पुछंदासीं, तव्हां जॾहिं नंढा हूंदा हुआ त मच कचरियूं तव्हांजे ज़माने में त ज़ाहिरी ॻाल्हि थींदियूं, तव्हांखे मतिलबु कीअं शौक़ु थियो त मां बि वॾे लाइ जेको आहे सुघड़ थींदुसि, या तव्हां कंहिंखे ॾिसी करे तव्हां मुतासिर थियो? सुघड़ असां उनखे ॾिसी करे थियासीं जो असां हिन सूफ़ियत खे पढ़ियो। उन सूफ़ियत जे लफ़्ज़ में हिदायत आहे। ईअं न आहे त असां हीउ शहर जेको पढ़ूं था न, हाणे हिकिड़ो शहर तव्हांखे ॿुधायूं त उन में सॼी हिदायत अची थी वञे। त सूफ़ियत में लफ़्ज़ में हिदायत आहे। ॿुधी ही नसीहत शोखी छॾे ॾे, नाहे शान शरीयत त हिकदमि लॾे ॾे, मिलई जाथे इज़त उते घर अॾे ॾे, खणी ख़ैर वञजां जल्दी जॾे ॾे,
हुजे ई हक़ पराओ त साझरी सॾे ॾे वठी को मेड़ अचे तुंहिंजे तॾे ॾे त खाई वञा कावड़ ॾिसी के वॾे ॾे वठी मौत वेंदे खणंदे खॾे ॾे पंहिंजा मिट बि छॾे ईंदी पुराणे भॾे ॾे अजायो फिरना अबासी तूं बि फॾे ॾे ओ मोहबत में मलूक चए तूं बि गाॾो गॾे ॾे त हाणे इन लफ़्ज़ ॾिसो कहिड़ो लफ़्ज़ आहे जेको कम खां आजो कम खां अलावा हुजे ऐं वरी त आहे त कस सदाई आहे कुर्ब खे कस सदाई आहे कुर्ब खे कस सदाई आहे कुर्ब खे उहो कुर्ब थो खाए कस कुर्ब खाए थो कस कस थी लाहे कस खे पर अॼु केरु थो खाए कस कस मञा किरोड़ थिया पर कूड़नि भाई कस कस ॾिनाऊं कुठनि खे ग़रीबनि खे अॼु बि कस पिया ॾियनि कस ॾिनाऊं कुठनि खे कुठनि कान्हे कस ऐं ग़रीबनि खे कस कोन्हे सुभाणे पादर इहे खाईंदा जेके अॼु ग़रीबनि ते हावी आहिनि यज़ीज़ लॻा पिया आहिनि सुभाणे ॾुखियाईनि में इहे हूंदा ग़रीब वरी बि जन्नतनि में हूंदा बेशक कस 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 सजाया कुर्ब खे कुर्ब थो खाए कस कस थी लाहे कस खे पर अॼु केरु थो खाए कस कस मञा किरोड़ थिया पर कूड़नि भाई कस कस ॾिनाऊं कुठनि खे कुठनि कान्हे कस कस मलूक कस कस मञा थी कसर मिले वाह वाह कस मञा कसर थी मिले वाह हाणे ॾिसो ऐं लफ़्ज़नि में हाणे जेकॾहिं इहे लफ़्ज़ असांजे नौजवान खे सम्झ में ईंदा हिन में अदब बि आहे इल्मु बि आहे हिन में वाधारो बि आहे जीअं हिकिड़ा उर्दू जा शाइर उर्दू जा बि शाइर हूंदा आहिनि त दिलि के बाज़ार में दौलत नहीं देखी जाती दिल के बाज़ार में दौलत नहीं देखी जाती हो जाए मोहब्बत तो सूरत नहीं देखी जाती एक ही इंसान पे लुटा देना अपना सब कुछ जी चयो त इंसान जी ख़िदमत कजे असल शइ त आहे ई आहे जो तव्हां कंहिंजी ख़िदमत करियो असल हक़ीक़त असल इबाबत इहा आहे एक ही इंसान पे लुटा देना अपना सब कुछ जो चीज़ पसंद आए उसकी कीमत नहीं पूछी जाती उसकी कीमत हाणे मेकअप जी ज़रूरत ई न आहे हाणे मेकअप जी ज़रूरत कोन्हे हाणे सॉन्ग जी ज़रूरत आहे सॉन्ग जी ज़रूरत आहे खोड़ सारी कचहरी एॾे कंदासीं वाह, वाह। पर जेको आहे सॉन्ग ॿुधंदासीं इसरा शाह साहब हाणे छा था ॿुधायो बेदिल साईं जी काफ़ी वाह वाह बेदल साईं सराइकी में आहे इश्क लगा तदबीरां चुकियां इश्क लगा तदबीरां चुकियां इश्क लगा तदबीरां चुकियां अकुल दा गया अख्तियार वे सैयां अकुल दा गया अख्तियार वे सैयां इश्क लगा तदबीरां चुकियां इश्क लगा तदबीरां चुकियां नावक ना जिदा लगेड़ा जैनू 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 रोंदा जा रोज़ार वे सैयां रोंदा जा रोज़ार वे सैयां इश्क लगा तदबीरां चुकियां
आलमुफा जुल इश्क होंदे आलमुफा जुल इश्क होंदे आलमुफा जुल इश्क होंदे आलमुफा जुल इश्क होंदे बेसिर बे दस्तार वे सैया बेसिर बे दस्तार वे सैया इश्क लगा तदबीरा चुकिया इश्क लगा तदबीरा चुकिया अकुल दग्या अख्तियार वे सैया अकुल दग्या अख्तियार वे सैया इश्क लगा तदबीरा चुकिया इश्क लगा तदबीरा चुकिया हुक्म ने आने विकाया इश्क 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 यूसुफ विच बाजार वे सैया यूसुफ विच बाजार वे सैया इश्क लगा तदबीरा चुकिया इश्क लगा तदबीरा चुकिया बेदिल दर दऊं इश्क दी कश्ती 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 तुरत पुजा वे पार वे सैया तुरत पुजा वे पार वे सैया इश्क लगा तदबीरा चुकिया इश्क लगा तदबीरा चुकिया अकुल दग्या अख्तियार वे सैया अकुल दग्या अख्तियार वे सैया इश्क लगा तदबीरा चुकिया इश्क लगा तदबीरा चुकिया वाह 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 ज़बरदस्त इश्क लगा तदबीरा चुकियां अच्छा ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो फ़नकार आहे उन जॾहिं उन रम्ज़ में ॻाए थो यकीनन उनखे पंहिंजा उन्हनि ॿोलनि खे बि उहो फोकस कंदो आहे त तव्हां इन थोरो इनखे असांखे आम जेको माण्हू आम फहम ॿोली जेके सम्झनि था उन्हनि जे लाइ छा ॿुधाईंदो छा सम्झो तव्हां इन ॿोली अच्छा
इहो पुछंदासीं पर ब्रेक खां पोइ हा, break ब्रेक खां जो टाइम थियो आहे त सलाम सिंध में वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक भलीकार ख़ुशआमदीद दोस्तों हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार था कयूं पंहिंजे हिन प्रोग्राम में हिकिड़ो साईं सुगड़ वेठो आहे त साईं सुगड़ जी फ़क़ीर जी कचहरी में हिकिड़ो मां बि बोल जेकर इजाज़त हुजे त अर्ज़ु कयां इहा मूंखे अॼु ख़बर पई बल्कि बुक जॾहिं खां पढ़णु शुरू कई त इहा ॿुधंदा हुआसीं ईअं जीअं तव्हां हितां ट्रांसफर थी हुतां ट्रांसफर थी 100 विञाइजे 100 न विञाइजे 1000 विञाइजनि हुब न विञाइजे लख विञाइजे लिहाज़ न विञाइजे करोड़ विञाइजे कुर्ब न विञाइजे नील विञाइजे न्याज़ न विञाइजे पदम विञाइजे प्रीत न विञाइजे अरब विञाइजे पर ईमान न विञाइजे सो राज़ी जो रमज़ून ऐं छा कजे तव्हां छा था ॿुधायो मूंखे हाणे हा असां तव्हांखे ॿुधायूं था थोरो इश्किया ऐं मज़ाया ऐं हुन में हर सिट जे आख़िरी लफ़्ज़ में इंग्लिश जो लफ़्ज़ हूंदो अंग्रेज़ी जो हा वाह वाह हा त उहो तव्हां गौर सां ॿुधो नाज़रीन में ॿुधंदा हा, बिल्कुलु। त उन जे लाइ मुंहिंजो शहराज़ आहे त नशो नूरी निगाहनि जो शराफ़नि खां बहितर आहे वाह नशो नूरी निगाहनि जो शराफ़नि खां बहितर आहे लब रुख़सार दिलबर जो गुलाबनि खां बहितर कमाल गुज़ारियां ज़िंदगी चुमी रुख़सार लब तुंहिंजा गुनाह वाक़ई वॾो आहे पर पर सवाबनि खां बहितर आहे ओहो कमाल 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 ऐं शरदो चए त ॾंद त तुंहिंजा मोतियुनि जहिड़ा वेतर हणी पेस्ट उत्तर ओभर ओलहा ॾिठमि वञी ॻोल्हियमि वेस्ट कोई मुक़ाबिल तुंहिंजो कोन्हे तूं बेशक आहीं बेस्ट काज़ी त तोते क़ुर्बान आहे ॿियो कहिड़ी वठंदे टेस्ट मूं ते कर महिरबानी मिठड़ा तूं मूं वटि अची थी गेस्ट ॾे रूह मुंहिंजे खे रेस्ट कर थोरो हिन थकल ते कर थोरो हिन थकल ते न कर एॾी लेट सुहिणा तुंहिंजे सिक में मां सॼण न आहियां सेठ आहिनि अरमान अंदरि में मां आहियां ॾाढो अपसेट दिलबर तुंहिंजे दर्शन लाइ यार झलियो बीठो आहियां गेट मतां मुलाक़ात जी तूं ॿी ॾींहं का डेट दिलबर मतां मुलाक़ात जी तूं ॿी ॾींहं का डेट बसन वेगननि जा बि वधी विया आहिनि रेट हाणे एॾो कर न लेट जो बदर बेक़रार आहे सुहिणा तुंहिंजी सिक में मां कंदो वतां थो दिल ड्रिल जेका हो सोराख़ थींदो आहे ड्रिल हा दिल जेको पोइ ॿुधायां दिल हूंदो आहे वाक कंदा आहिनि अच्छा पोइ ठीकु आहे त सुहिणा तुंहिंजी सिक में मां कंदो वतां थो दिल उमिरि गुज़री सूरनि में कोन्हे आसरो स्टिल पियो थो धमकियूं ॾी दिल रुबा त मां कंदसि काज़ी खे किल गॾु घुमी ॿिनि सां वरी मूंखां भराई बिल जॾहिं बजेट थी निल पोइ बदर खां बेज़ार थिए वरी आख़िरी शहर आहे मुंहिंजो मज़ाया शहरनि दोस्त ॿुधनि त यार कयो अथमि अहिड़ो जीअं हवा में काइट हथे पेरें मेहंदी ऐं वॻो पातलो सो वाइट अखियूं मिलियूं अखियुनि सां चयाई आल राइट कचारी कंदे कुर्ब जी गुज़री वई नाइट ख़बर पई हुनजे माइटनि खे पोइ ॾाढी थी पई फाइट मूं हथ बि साम्हूं कोन कयो इहो हुननि जो हो राइट पोइ अहिड़ो कयाऊं टाइट जो खाबनि था दिलि खॼी साहिब कचहरी नाइट में थींदी वरी ड्रिल थींदी त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मसइलो आहे न वॾो जहिड़ा बि थींदा ॻाल्हि वॾी आहे कचहरी आख़िर में ख़बर पई त ख़्वाब पियो ॾिसे ख्वाब ॾिसे पियो माने ख्वाब में इहो अक्सर ख्वाब इहे जवानी में ॾिसबा आहिनि साईं तव्हां हिन दफ़ा एंड टाइम ॾिसो था हाँ सही ॾाढो मज़ो अचे ॾाढो मज़ो मैडम हम जो है गुम हो गए वो जो है ना
वो हमारे जो बुजुर्गों की गपशप है आप भी एंजॉय कर रही होंगी। जी जी बिल्कुल, समझ आ रही है आपको सिंधी? थोड़ी थोड़ी। लिटिल बिट। हाँ जो कहा स्किन के हवाले से तो सब पूछा गई थी आपने, जैसे स्किन के हवाले से मैनी पेडी के हवाले से बताया, नहीं मैनी पेडी के हवाले से आपने नहीं बताया, आपने डार्क सर्किल और ये प्लाज्मा वगैरह के बारे में, पिगमेंटेशन वगैरह के लिए। तो जो घर में खवातीन काम करती हैं, जैसे आपने कहा कि वो अपना ख्याल नहीं रखती, 24 घंटे अपने घर में बच्चों को देखती हैं, अपने आप को भूल जाती हैं, तो ऐसी कितनी औरतें हैं जिनको आपने ग्रूम किया है और वो वाकई हो रही है? अच्छा कॉल लेते एक, जब तक आप सोचे तब तक पो जवाब वठूं था। कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, खुश आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? जी जी ये मां बिल्कुलु ठीकु। केरु किथां खां? साईं मोहम्मद अनवर बलोच जहांगारनि खां ॻाल्हायां पियो। माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था, तमामु सुठो आहे। अदो सुगर जेको वेठो आहे उनजी तमामु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि ऐं तमामु उनजा जेके शेर ॿुधा आहिनि असांखे तमामु वणिया आहिनि। जीअं छो जो बाराड़ीअ जे हिसाब सां ऐं हुनजा जेके शेर आहिनि तमामु हिकिड़ा सुठा शेर ॿुधाया आहिनि ऐं नफ़ियत वारा ॿुधाया आहिनि। सही सही सही, वॾी महिरबानी अदा। ॿियो जी, कुझु हा, चवणु तो चाहियो? तव्हांखे मां बि हिकिड़ो नंढो शेर ॿुधाईंदुसि। बिल्कुलु ॿुधायो। हो त न कजां हिसाब आऊं, हो त न कजां हिसाब आऊं तॾो ई आहियां, मेरे संदे मन में न आहे को सवाब, जानब कहिड़ो जवाब ॾींदुसि हिकु ॾोह जो। वाह वाह, क्या मतलब? वाह वाह, कमाल जबरदस्त। कमाल कमाल कमाल। बड़ी मेहरबानी भाग कॉल करने जी। जी आप बता रही थी। अब नंबर ऑफ वुमेन तो मुझे याद नहीं, मतलब काफ़ी सारी एरियाज़ में मैंने ये काम किया है ना, जो ऐसे जहाँ पे ज़्यादा प्रॉब्लम्स है ना, फाइनेंशियल इश्यूज जहाँ पे ज़्यादा थे, मैंने उन पे फोकस किया ना, उनको बताया। और उसके अलावा वैसे क्लिफ्टन वगैरह में भी हमारी प्रेजेंटेशंस होती रहती थी ये स्किन केयर कंसल्टेंट के हवाले से, तो वहाँ उस हवाले से किया। लाइक मैंने अगर खातून जो घर में होती हैं, कुछ नहीं है, टमाटर तो होता ही है ना, हाँ, बिल्कुल। टमाटर को कट किया, उस पर ज़रा सी हल्दी लगाई और उसको पूरे फेस पे काम के दौरान ही आप ये चीज़ कर लेना, फिर ड्राई हो जाए फिर एक बार फिर उसको कर लें। अच्छा। और उसके बाद जो है वो आप फेस वॉश कर लें, तो उससे भी चेहरा जो है वो काफ़ी उसमें फ़र्क आता है। जो दिन भर की थकन और चूल्हे की किचन की गर्मी वर्मी चेहरे पे जाती है, चेहरा झुलसता है, तो इस प्रोसेस से भी उनको काफ़ी मतलब उनको अच्छा फ़ायदा मिलता है। तो छोटी छोटी सी टिप्स थी। और अगर आपने थोड़ा सा टाइम अपने लिए वंस अ वीक निकालना है, उसमें आप एक फेस पैक, मैंने उन्हें बताया कि अगर आप सिंपल घर की किचन की चीज़ों से जो कि आप कह रहे हैं अब किचन की चीज़ें भी नहीं बची, तो मतलब आप बाहर जाके नहीं अफोर्ड कर सकती तो डजंट मैटर, कोई मसला नहीं है, आप घर में भी अपनी केयर कर सकती हैं। मकसद सिर्फ आपको फ्रेश और अच्छा नज़र आना। पैक कौन सा बताया आपने? पैक जो आप बोल रहे हैं, फेस पैक जो मैंने बताया वो ये कि बेसन सबके घर में होता है, हल्दी भी सबके घर में होती है, कॉफ़ी ये भी होता है, और दही और लीमू। अच्छा, इन सब चीज़ों से मिला के फेस पैक, और बिल्कुल जब ये बना लें एट द एंड आपने उसके अंदर जो है ना 1 चम्मच शुगर ऐड करनी है। अच्छा, ताकि वो ज़रा स्क्रबिंग का काम करे। तो ये वाला फेस पैक हम अब फेस पे, हाथों पे, पैरों पे सब कहीं लगा सकते हैं, टैनिंग के लिए। हाँ, और वैसे भी स्किन की सारी वो डेड स्किन वगैरह रिमूव करने के लिए। तो इससे क्या होगा कि आपकी मतलब क्लींजिंग भी हो गई, लाइक उसी के साथ आपकी स्क्रबिंग भी हो गई, और देन आप फेस वॉश कर लें तो बहुत अच्छे इसके रिजल्ट है, मतलब ग्लो आता था चेहरे पे। वीक में कितनी बार करना चाहिए? वंस अ वीक कर लें। अच्छा, ये चीज़ें आप अप्लाई करें तो इससे बड़ा अच्छा मतलब आता था रिजल्ट। लोगों ने फीडबैक भी दिया, मुझे आके बताया कि हमने ये किया। अच्छा। और फिर उसके बाद जो है हनी, शहद जो होता है वो, और अपना वाइट एग वाइट जो है ना, उसको अच्छी तरह मिक्स करके वो आपका फेस मास्क बन गया। कोई ज़रूरत नहीं है कि आप बहुत ज़्यादा एक्सपेंसिव प्रोडक्ट्स बाय करें, इन चीज़ों से आपकी। अच्छा, एग वाइट और हनी, वो किस चीज़ के लिए? फेस मास्क। नहीं, वो फ़ायदा क्या देगा हमें? स्किन टाइटनिंग के और जो ओपन पोर्स अच्छा, हो गया हाँ, आपकी सारी स्क्रबिंग क्लींजिंग से, तो वो टाइटन हो जाएंगे, दोबारा स्किन आपकी फ्रेश लुक आता था। फ्रेश लुक। अच्छा, ये आप नेक मकसद से निकली हुई हैं, अच्छा कर रही हैं, और ब्यूटी किसी को खूबसूरत बनाना ये भी मतलब ये एक सवाब का काम है ना। और काफ़ी हम देखते हैं कि डिफरेंट औरतें डिफरेंट तरीके से जो एक्टिविटी कर रही हैं, लेकिन आप जो काम कर रही हैं बहुत अच्छा है, अप्रिसिएशन आपके लिए। लेकिन अब जो है मुझे ये बताएं कि आप किस तरह से सेशंस कंडक्ट करती हैं, मतलब कि घर जाके या
डिफरेंट एनजीओज़ के प्लेटफॉर्म से उनके जो मतलब होता है ऑफिस या वेन्यू जो भी होता है, वहाँ पे हम वो एनजीओ वाली जो है ना वो पम्फलेटिंग करती हैं एरिया में कि भाई फ्री ऑफ कॉस्ट आपका सेल्फ ग्रूमिंग का कोर्स है 2 मंथ्स का, यानी वंस अ वीक मैं क्लास लेती थी और 2 मंथ्स का इस तरह कोर्स होता था, तो उसमें इसी तरह का उन्हें स्टेप वाइज दिखाया बहुत जाता बहुत था। शुक्रिया, आपने जो है अच्छा काम कर रही हैं और बेस्ट विशेस। तव्हां मूंखे ॿुधायो, मूंखे लास्ट ॾाढो वणियो जेको नजफ़ी नींहं वारनि सुञातो सूरत सिर सुभाणे, ॾाढो मज़ेदार हो। अहिड़े क़िस्म जो थोरो जेको असां मथे वठी हलो, सफ़र करायो असांखे। आया फ़कीर मां आया फ़कीर, आया फ़कीर मां आया फ़कीर मां छाजो सैयद छाजो पीर, आया फ़कीर मां आया फ़कीर, आया फ़कीर मां आया फ़कीर मां छाजो सैयद छाजो पीर, आया फ़कीर मां आया। ख़बर क़यामत जो बनाई, ख़बर क़यामत जो बनाई, ख़बर क़यामत जो बनाई, ख़बर क़यामत जो बनाई, कह लेतिया दिलगीर वे मियाँ, कह लेतिया दिलगीर वे मियाँ, छाजो सैयद छाजो पीर, आया फ़कीर मां आया फ़कीर, आया फ़कीर मां आया फ़कीर मां छाजो सैयद छाजो पीर, आया फ़कीर मां। मुल्ला मसाइल ॿियनि खे ॿुधाई, 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 इश्क़ असांजो अखसीर वे मियाँ, इश्क़ असांजो अखसीर वे मियाँ, छाजो सैयद छाजो पीर, आया फ़कीर आया फ़कीर, आया फ़कीर आया फ़कीर म्यां, छाजो सैयद छाजो पीर, आया फ़कीर मां। हाजन शाह के हादी मिलियो, 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 नो शहरे में नसीर वे मियाँ, नो शहरे में नसीर
आया फकीर वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। कमाल। सो ब्रेक जो बि टाइम थियो आहे त ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक जी, एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था सलाम सिंध में। ऐं चांहि कॉफ़ी ऐं छा ग्रीन टी, मतिलबु सुबुह सुबुह सां मिली वञे त वधीक जेको आहे न ज़बरदस्त माहौल थींदा। अच्छा, असां वटि टाइम जेको आहे थोरो शॉर्ट बचियो आहे। चाचा खे चवंदासीं हाणे छा ॿुधाईंदो। अच्छा, सुघड़ चाचो, चाचो चई था सघूं न तव्हांखे? थोरो चाचा असांखे टाइम असां वटि 8 मिंट आहिनि, ठीकु आहे। हा, ऐं उन में जेको आहे कुझु नंढिड़ो मैसेज बि हुजे ऐं माना वॾी हुजे, अहिड़ो कुझु ॿुधायो। अच्छा, हा मैसेज ॿुधाईंदासीं त ओताक वञिजे उन्हनि जी जे आकल चवनी ईंदो कर। ओताक वञिजे उन्हनि जी जे आकल चवनी ईंदो कर, ॾोर गुजारत ॾाहिप वारी ॾिठ पिरोली ॾींदो कर, मणे मिसरियूं मलूक चए खणी वटनि वेंदो कर, सभु विराए संगत में हिकु नेकी साण नींदो कर, पोइ थधो घड़ो थींदो कर त ओतीनी अदब से। शाइर अर्ज़ आहे त सलूक सुणाइजे कंहिं सालक को, जो सुणण वाला सुल्तान हुए, रिहान करीजे रूह वाली जिथा मान भरिया महिमान होवे, वल वल वञी जे अंगण उही ते जिथा मर्द तेॾा मान होवे, अलावण वाला ई नाल अलाइजे जेको अलावण जा अरकान होवे, शौक़ जंदा शरीयत ते कोन्हे तोड़े काज़ी पढ़दा कुरान होवे, रिया न करिजे रूबरू तोड़े खुद वेठा को खान होवे, शादी करिजे शौक़ विचूं हथ विच सभु सामान होवे, बेज़ोरा क्या ज़ोर लईसी पिड़ विच को पहलवान होवे, सिर बि ॾिवीजे सोभ ख़ातिर जिथा मान भरिया महिमान होवे, सिर बि ॾिवीजे सोभ ख़ातिर जिथा मोहबत वाला मैदान होवे, आखे फ़क़ीर अल्लाह ॾिता लिगारी वो कूड़े नाल कहिड़ी यारी, तोड़े 100 दफ़ा कुर्बान थी वे, तोड़े 100 दफ़ा कुर्बान। वाह, कमाल कमाल कमाल। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। सभिनी खे असां आई थिंक हाणे ख़ुदा हाफ़िज़ चवण जो टाइम अची वियो आहे। आऊं चवां मुंहिंजे ख़्याल में गॾिजी चऊं था। सो तव्हां सभिनि जी वॾी वॾी महिरबानी। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो था, तव्हां असांखे सुठो राग ॿुधायो। बादल साईं, मोहम्मद अली, तव्हां त असांजा साथी आहियो या परमानेंट आहियो, तव्हां मेज़बान आहियो, महिमान आहियो कोन। सो मोहबतूं ऐं असांखे सपोर्ट ऐं वॾी महिरबानी इन्हनि जिन असांखे बसर ऐं आलू ऐं टमाटनि मां फ़ाइदा ॿुधाया। हा, ऐं मर्दनि खे तबाह करे छॾियो, मर्द तबाह थे। बहुत शुक्रिया आपका। खर्चे से बचा। हाँ, ये सही है। महंगाई के दौर में सस्ता आइटम बुधाए। आलू भी महंगा थे चाचा। पटाटा भी महंगा थे। सो बहरहाल जो को है टाइम बिल्कुल खत्म थी चुको है। जी सभी के खबर है त आखिर में जो को है आसिफ असा के खूबसूरत जो को है सॉन्ग बुधाइंदो आ। त अॼु अलाए छा बुधाइंदो ता। अॼु भी मां जेको आहे सो जीअं असांजो सूफ़ी कचहरी हले पई ऐं असांखे साईं फ़क़ीर साईं ॿुधायो त हर को फ़क़ीर आहे कोन, ठीकु आहे। फ़क़ीर पंहिंजा पेरा लिकाईंदो आहे, पर जेकॾहिं सुठे फ़क़ीर ताईं पुॼणो आहे, सुठी सोबत ताईं पुॼणो आहे, अवल त जेकॾहिं ॾिसो पिया नथो मिले त पाण फ़क़ीर थी वञे, ठीकु आहे। न त जेकॾहिं सुठे फ़क़ीर ताईं पुॼणो आहे, उनजी महफ़िल में वेहणो आहे त सचल जहिड़ो को फ़क़ीर अथव कोन, तव्हांखे भिटाई जहिड़ो को फ़क़ीर मिलंदो कोन, तव्हांखे कलंदर जहिड़ो को फ़क़ीर मिलंदो कोन। उहे तव्हां सां मिलंदा जेकॾहिं उन्हनि जे सबक़ खे खणी हलंदो, उन जे सबक़ खे खणी करे जेकॾहिं तव्हां वधंदा वेंदो, तव्हांखे यकीन कंदो हे कूड़ा पीर फ़क़ीर सभई तव्हांजे अॻियां टरी वेंदा। सो सचल जो हिकिड़ो कलाम आहे, इहो सबक़ बि आहे, कलाम बि आहे, राग बि आहे, वैराग बि आहे ऐं सफ़र बि आहे। कीअं मालिक सां मिलिजे, तलबहू त मिलहू। अॼु तलब कंदासीं त मिलंदो। तव्हांजी तलब सुठी हूंदी त तव्हां सां यार मिलंदो, पर जेकॾहिं तलब में फेरफार अथव त इहे फेरी ॾियण वारा फ़क़ीर ईंदव। सो तलब भली कयो, सचल जहिड़ी तलब कयो, सचल तव्हां सां गॾु हूंदो। सो हाणे हे सचल जो कलाम आहे, हिनखे अंडरस्टैंड कजो, मज़ो ईंदव ॾाढो, ठीकु आहे।
से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से दिल सा दिल पर गायो से दिल सा दिल पर गायो से अल्लाह प्रीतम पाण पचायो से प्रीतम पाण पचायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से दिल सा दिल पर गायो से मोला दिल सा दिल पर गायो से दिल सा दिल पर गायो से मोला दिल सा दिल पर गायो से अल्लाह प्रीतम पाण पचायो से प्रीतम पाण पचायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से सचल साईं चए तो फज़्कुरूनी अज़्कुरुकुम तुम मुझे याद करो मैं तुम्हें याद करूंगा फज़्कुरूनी अज़्कुरुकुम मौला फज़्कुरूनी अज़्कुरुकुम फज़्कुरूनी अज़्कुरुकुम मौला फज़्कुरूनी अज़्कुरुकुम सूरत सीन समायो से मौला सूरत सीन समायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से दिल सा दिल पर गायो से मौला दिल सा दिल पर गायो से अल्लाह प्रीतम पाण पचायो से प्रीतम पाण पचायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से सुरलू नाद नफीलू मुरलू सुरलू नाद नफीलू मोला मुरलू सुरलू नाद नफीलू मुरलू सुरलू नाद नफीलू झर झंग पीनू वजायो से मोला झर झंग पीनू वजायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से दिल सा दिल पर गायो से मौला दिल सा दिल पर गायो से अल्लाह प्रीतम पाण पचायो से मौला प्रीतम पाण पचायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से हजरत इश्क इमाम असांजो हजरत इश्क इमाम असांजो मौला हजरत इश्क इमाम असांजो हजरत इश्क इमाम असांजो सच्चल नाम धरायो से मौला सच्चल नाम धरायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से दिल सा दिल पर गायो से मौला दिल सा दिल पर गायो से अल्लाह प्रीतम पाण पचायो से मौला प्रीतम पाण पचायो से कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो सी कुल हुवला अहद अल्लाह दिल सा दिल
दिल पर गायो से कुल हुवल्लाह अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो सी कुल हुवल्लाह अहद अल्लाह दिल सा दिल पर गायो से कुल हुवल्लाह अहद अल्लाह हो दिल सा दिल पर गायो से। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।